फोकस करे कोई बकरी ना करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असी अज आयूं गड चाचे हाजी खान भोजदार साहब सां गड, जंहिंजो शौक़ु आहे ही बोस्की टापरी जो। बकरियुनि जो दीदार भी तव्हां कयो आहे। वधीक वरी चाचे हाजी खान खां थोरो बकरियुनि जी पुछा ॻाछा बि कंदासीं। घणे वक़्त खां शौक़ु आहे? 25-30 साल खनि थी विया। सही सही सही। भला कीअं आहे हिननि जो लेती लेती जो जान? जी जी हा, अॼु राति चोॾहीं बि आहे हिननि जी। नुमाइश जूं बकरियूं आहिनि बिल्कुलु। ऐं कीअं आहे भला को शौक़ीन अचे थो वठण त भला केसी ताईं वठे? लख रुपए ताईं माना हीअ बकरी ॾिजे थी ऐं वठिजे थी। सही। भला हाणे हुननि खे भला हिननि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, लख रुपए ताईं हीअ बकरी ॾिजे थी वठिजे थी। ऐं शौक़ु वारे हिसाब सां, शौक़ु वारे जहान सां। ऐं तव्हांखे वधीक हिननि में ॿुधाईंदा हलूं। हा भला चया कान हिननि जे जेकॾहिं खीर जी ॻाल्हि कयूं, खीर घणो हूंदो आहे हिननि जो? खीर घटि अथनि। हीर वो शौक़ जी ख़ातिर शो। हा सही 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 सही। माशाल्लाह बेहतरीन शौक़ु आहे चाचा हाजी जो। हा भले आने वाली हले आवा वाड़ी भले संदर्भ सां खड़ी आ आसा न खड़ी कर खबर खाली संदर्भ करो बता चाचे हाजी खान वटि अॼु ख़ासा महिमान बि लथल आहिनि। सभिनी जो दीदार अंदर अचो, अंदर अचो, बकरियुनि जी ॻाल्हायूं। भला कंहिं जेकॾहिं शौक़ीन खे खपे असां सां राब्तो करे पोइ ॾेती लेती थींदी, शौक़ु कराइबो, सही पैसा ॾिजो। सही 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 सही। माशाल्लाह तमामु सुठियूं बकरियूं आहिनि तव्हांजूं, तमामु भलियूं बकरियूं आहिनि भोस्की टापरी में। जी हा जी हा। ऐं तमामु पुराणो शौक़ु आहे तव्हांजो, जंहिंखे तक़रीबन चऊं त खणी 25-30 साल खनि सही 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 सही। घणा फ़र्क़ हूंदियूं आहिनि भला?